नाज़रीन, غوثپور में इंतहाई अफ़सोसनाक वाक़े की खबर है जेका अमसा शेयर कयूं पिया। غوثپور भरिसां नामालूम ھٿياربندن की फायरिंग में सीआई पासबान سڪندر पावर जो 27 साला नौजवान पुट गुलसन पावर ऐं 4 साला मासूम पोटो मुज़मिल पुट ज़हीर पावर थड़े ते क़तल थी विया। जॾहिं त वाक़े बाद ھٿياربند फायरिंग कंदा फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल कया। वाक़े सब इलाइक़े में सोग छायल आहे। पुलिस मूजिब वाक़ियो जमाल थाणे जी हद में पेश आयो आहे। पुलिस जो वधीक चवण आहे त वाक़े में बालकानी बिरादरी जा ھٿياربند मुलविस थी सघनि था। वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां ज़िले कश्मीर कंदकोट जी भारी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि पहुतल आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े जे ज़रीन मूजिब सिकंदर पावर जो पुट गुलसन पावर ॿारनि खे स्कूल खणी वञी रहियो हो त ھٿياربندن मथां हमिलो करे गुलसन पावर ऐं मासूम मुज़मिल पुट ज़हीर पावर खे क़तल कयो आहे।